समा तोखे न खपे, पर जेड़ी मल महबूब जे मीलाद जी गाल अचे ओड़ी मल बहाना ॻोल्ही ऐं चवी त किथे लिखियल आहे, किथे लिखियल आहे, किथे लिखियल आहे। अहिड़े खे चओ त महबूब जी शफ़ाअत शायदि तुंहिंजे नसीब में आहे कोन। मुंहिंजे महबूब जो मीलाद अल्लाह क़ुरान में बयानु फरमायो आहे, मुस्तफ़ा पाण हदीस में बयानु। 11 महीना जंहिंखे दलील यादि न अचे, हिन महीने में वेचारे खे मथे में तिॾो पए त पोइ छा सम्झूं? सम्झो था कोन था सम्झो? 11 महीना ॿियूं रैलियूं बि निकिरनि, 11 महीना सियासी जलसा बि थियनि, 11 महीना मदरसनि जा जलसा पाण मौलवी कनि मुख़्तलिफ़ क़िस्म जा, उहे त असहाबनि कोन कया। असहाबनि दस्तारे फज़ीलत जा प्रोग्राम त कोन कया, असहाबनि सगोरनि रैलियूं त कोन कढियूं, असहाबनि सगोरनि का जमियत ठाहे करे वोट त माण्हुनि खां कोन घुरिया, असहाबनि सगोरनि का इलेक्शन त कान कई, असहाबनि सगोरनि पकियूं मस्जिदियूं सीमेंट जूं त कोन ठाहियूं, असहाबनि सगोरनि त पखा त कोन हणाया आहे बिजलीअ वारा, असहाबनि सगोरनि इहो क़ुरान पाक ईअं जिल्द में ईअं सुहिणे छपाईअ सुहिणी लिखाईअ सां, कॾहिं गोल्डन अखर, कॾहिं नीरा अखर, कॾहिं सावा अखर, कॾहिं ॻाढ़ा अखर, इन्हनि सां असहाबनि त कोन इहो क़ुरान खे ईअं छपरायो। पर उन जे बावजूदि रूए ज़मीन ते केर बि मौलवी फ़तवा नथो हणी सघे त हीअ सीमेंट वारी मस्जिद हराम आहे, क़ुरान पाक इन सुहिणनि अखरनि सां लिखणु हराम आहे, इहा फ़तवा केरु कोन थो हणी सघे। न को इहा फ़तवा हणी सघे थो त इहे मदरसनि जा दस्तारे फ़ज़ीलत वारा जलसा बि हराम या मनोन नथो चई सघे, या इहे दस्तारूं कराइण इहे बि मनोन ईअं बि नथो चई सघे। पोइ चएसि त पोइ मीलाद लाइ ईअं छो थो चवे त सहाबनि कोन मल्हायो, अबू बकर कोन मल्हायो, उमर कोन मल्हायो, उस्मान कोन मल्हायो, हैदर करार कोन मल्हायो? उते दलील छो खपई? हिते तोखे कोन थो खपे, हिते तोखे खपे थो। सबबु कहिड़ो आहे? सबबु इहा त हिते तोखे ॾोकड़ था मिलनि ऐं मीलाद में असांखे ॾोकड़ नथा खपनि। मुस्तफ़ा जे सदके अल्लाह असांखे ईमान जी दौलत नसीब करे। इहो फ़र्क़ु आहे।